बा हाँ बेटा मेहमान आया न घर वाले ता छा ठाऊं अब मेहमान आया तो मुर्गी वठी अचो मुर्गी वठी आ 600 रुपया किलो है। Oh no! सच तो चवे हाँ पो बटालू ने कम हलाए वठो हाँ उहे 80 रुपया किलो है। Oh no! पालो थी लस्सी पई हूंदी न मिर्च घोटे ॾेई छॾो छोरा अॼु त वॾियूं सोपारियूं पियो खाए किथां थियूं अथई वो पाड़ी वाली कुराड़ी या बर्फिया विञाणा दुआ कई मांस लबी विस 5 रुपया ॾिनई सोपारी वठी मारनास हिकिड़ो दफ़ो हीरस दुआ क़बूल थी वई एड़ी तेरी दुआ थोड़ी को थी कबूल थी नहीं दुआ घुर हलिया वे दुआ बुक मथे बुक खण बुक बुक दुआ या अल्लाह साईं हेलो को छेलन जो भलो अघ थिए आमीन हाँ या अल्लाह साईं पाड़े वारा जेका कुर्बानी कन अध गोश्त असांखे पुॼाए आमीन या अल्लाह साईं पाड़े वारी बेदीअ मुड़ुस मरी वञे तो मुड़ुस मरंदो तॾहिं तुंहिंजा ॿेड़ा सेटिंग थींदी ना वेंदे पूरे बता से तो कौन सी मोबाइल न कबे असांखे पैसा न न पैसा अरे पैसा कोन था खबर असांखे असांखे किले थी खपे No! ठाकरो करे वाह ठाकरो ॾिसे तांगा आस्ते ॻाल्हि साम्हूं वारो वण ॾिसे थो मूं ॿुधो आहे त इन में जिनड़ी रहे थी अञा ॾिसी वठंदुसि त ही वधीक ख़ूबसूरत आहे या मुंहिंजी माई